अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी हिमल पाण दादू शहर के बदराबाद कॉलोनी में मौजूद आहियूं। न सिर्फ बदराबाद कॉलोनी पर दादू शहर जा जेके मुख्य पाड़ा ऐं जेके गलियूं आहिनि उहे जेके गंदगी जे भर चढ़ी वयूं आहिनि। म्यूनिसिपल जी बजट जेकी आहे उहा किथे ख़र्च पई थिए उनजी का ख़बर कान्हे का। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त दादू म्यूनिसिपल जी जेकी कुल बजट आहे उहा 2.5 करोड़ खां वधीक जी बजट आहे। उन में 1 करोड़ जेको आहे उहो मुलाज़िमनि जे लाइ रखियो वञे थो। 1.5 करोड़ खां वधीक जेकी आहे बजट उहा जेकी आहे दादू शहर ते ख़र्च करण लाइ रखी थी वञे, पर उहा बजट जेकी आहे करप्शन जे भर चढ़ी वई आहे। दादू शहर जेको आहे हिनमहिल मुकमल तौर ते खंडर बणिजी चुको आहे ऐं पूरो शहर जेको आहे उहो गंदगी जे भर चढ़ियल आहे। हिनमहिल पाण हिकु शहरी सां गॾु मौजूदु आहियूं। अचो त शहरनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं तव्हां ॿुधायो त जेकी गंदगी आहे उनखे कीअं पिया ॾिसो ऐं साईं मुसल सही बजट जेको पाण वॾा ऑफिसर खाई था वञनि मुसलसल 6 महीननि खां वठी किन लॻो पी नथो सघे। को निमाज़ी माण्हू निमाज़ ते अची नथो सघे रस्ते ख़राब हुअण जे करे। असां वसारनि खे काफ़ी चकर चयो आहे, म्यूनिसिपल वारनि खे चयो आहे त ॿराए महिरबानी करे हीउ मसइलो असांजो हल कयो, पर पोइ बि माना ॿुधी अणॿुधो करे हलिया था वञनि। असांजी गुज़ारिश आहे DC साहब खे त जीअं जल्दी असांजो मसइलो हल करे हिन पाणी खे ख़तमु कयो वञे, नेकाल खे ख़तमु कयो वञे। साईं असां दादूअ जे TMO साहब ॾे विया हुआसीं। ख़ुदि मां वियोसि, मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली मेमुणा, मां हिन बदराबाद पाड़े में रहंदड़ आहियां। असां एॾी कोशिशि करे उनखे चयोसीं त महिरबानी करे खुदारा असांजो मुंहुं आहे बदराबाद जो उहो सफ़ा बेकार आहे। को न्याणी कल्ह हिते हिकिड़ी माई हुई जेकी वञी किरी आहे ऐं असांखे ॾाढो ॾुखु थियो उन माईअ जो हूअ वीचारी हेठि ॻाटो कयूं पंहिंजे घर हली वई। ऐं उन खां पोइ मां TMO साहब खे चयो त महिरबानी करे हीअ असांजो मसइलो हल कयो वञे। ऐं हीअ मुंहुं आहे बदराबाद जो, हिते सुठा सुठा ऑफिसर रहनि था, उन खां पोइ बि हू अणॿुधी था करे छॾनि असांजी। महिरबानी करे ऐं TMO जेको निसार अहमद रापुट साहब आहे असां उनखे अर्ज़ु था कयूं, DC साहब खे अर्ज़ु था कयूं, जेके वस वारा आहिनि जेके बि आहिनि उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजो हीउ मसइलो हल कयो। रहवासी आहियो ऐं तव्हांजे पाड़े में सफ़ाई जी छा सिचुएशन आहे? अदब पहिरीं ॻाल्हि हीअ असांजो वार्ड नंबर 21 आहे। पब्लिक हेल्थ ऑफिस दादू सां गॾोगॾु वेठा आहियूं। गुलशन मुनीर कॉलोनी आहे। सफ़ाई सुथराई जे हवाले सां त मूंखे चवण जी ज़रूरत कान्हे का, तव्हां पंहिंजे कैमरा जी अख सां ॾिसी सघो था त हिते छा हालत आहे। अॻु में जेके असांखे अलाही महिरबानी सां काउंसलर मिलिया उन्हनि त कॾहिं हेॾे लड़ी अचण जो सोचियो बि कोन, इहे वोट वठी हलिया विया। उन काउंसलरनि जो त ख़ैर सां मुदो पूरो थी वियो। हाणे त केरु अचे ई नथो त सफ़ाई जे लाइ ॾिसो था त असां घर जा पैसा भरे म्यूनिसिपल वारनि वटि अॻी करण वारो ट्रैक्टर कोन्हे। हालत इहा हुआ हर दफ़े 2000 खां 2500 खां 3000 भरे पाड़े वारा असां पाण में चंदो करे किचिरो परे करायूं था। अचण वञण में तकलीफ़ आहे। म्यूनिसिपल वारनि जी इहा महिरबानी आहे। हिते मुअल कुता ऐं अलाए छा छा जानवर मुअल हिते उछलाए था वञनि, जंहिंजे करे सॼो पाड़ो बीमारियुनि जे वर चढ़ी वियो आहे। सोशल मीडिया ऐं फेसबुक जे ज़रिए ॾिसूं था त को कहिड़े वार्ड जी कारकर्दगी पियो थो रखे, को कंहिंजी कारकर्दगी पियो थो रखे। दादू सॼो पेरस थी वियो आहे। अचो अदा अची पेरस ॾिसो त सही पंहिंजो छा हालत आहे। हिते ग़रीब मरनि था पिया। महिरबानी करे उन्हनि जी मालिकी कयो, रुगो फेसबुक खां हटी करे अमली कम ते बि अचो। त गंदगी जे हवाले सां तव्हांजे पाड़े में छा पोजीशन आहे? म्यूनिसिपल इंतज़ामिया जेकी आहे उहा हिते तव्हां वटि अचे थी सफ़ाई करण जे लाइ या न? साईं कोन थी अचे। असां वटि हे ॾिसो त आज़ार आहे, रोड ॿुॾी था वञनि, मस्जिद पासे में आहे, निमाज़ियुनि जो फेंगा था लॻनि, हर शइ हिते असां हज़ार लॻो पियो आहे। वापडा लाइट कान्हे का, जेकर ॾिसो त गैस कान्हे का। असां वटि का बि सहूलियत कान्हे। म्यूनिसिपल वारा अचनि कोन था। अलाए केतिरे करोड़नि जे असांजी बजट आहे, खूह ठहियल आहिनि पोयां, जेके उते निकाल कोन थो वञे, पाणी बंदि लॻो पियो आहे। असांजे लाइ मुसीबत आहे हिते। मुतालबो इहो आहे त असांखे सफ़ाई खपे, रोड रस्ता खपनि, लाइट खपे, गैस खपे। असांजो इहो ई मुतालबो आहे, ॿियो त कुझु कोन्हे को। असां हर रोज़ वोट था ॾियूं, अचूं था हिते वोट ॾियूं था, हर शइ ॾियूं था, तॾहिं बि असांजो को बि तदारक नथी थिए। नाज़रीन हिनमहिल पाण दादू शहर जे हिकु शहरी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी दादू जे सदर ख़ालिद हुसैन मीरानी साहब सां मौजूदु आहियूं। अचो त उनखां पुछूं था त दादू शहर जे हवाले सां उन वटि कहिड़ा कमेंट्स आहिनि। साईं तव्हां सिटी दादू पीपल्स पार्टी जा सदर बि आहियो, माज़ी में तव्हां काउंसलर बि रही चुका आहियो। हिनमहिल जेको आहे शहर उहो गंदगी जे भर चढ़ियल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी माज़ी में कहिड़ा कम कया हुआ दादू शहर जे लाइ, ऐं ईंदड़ वक़्त में अगरि तव्हांखे मौक़ो मिले थो चेयरमैन जी सीट जो त तव्हां उन में केतिरी पार्टिसिपेट कंदो ऐं छा तव्हां सोचियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियां त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। साईं मुंहिंजा तव्हां ॾिठो हूंदो त माज़ीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असांजो सिटी जो उहिदेदार सदर गुलशन कमराणी जॾहिं सिटी जो चेयरमैन थियो
तव्हां ॾिठो हूंदो त छहनि महीननि में मुकमल तौर ते दादू क्लियर थी वियो हुयो। हाणे जेको दादू म्यूनिसिपल आहे हिन टाइम ते पार्टी जो कोई माण्हू कोन्हे, हिन महिल ऑफिसरनि जे हथ में आहे, हे ऑफिसरनि जे वर चढ़ियल आहे, उहो ई अथॉरिटी आहिनि। असां हुन जे लाइ हुननि सां खोड़ सारियूं मीटिंगूं थियूं आहिनि। असां हुननि खे चयो आहे, हुननि असांखे यकीनन 1 महीने जे अंदरि मुकमल शहर साफ़ करण जी असांखे ख़ातिरी कराई आहे। उमेद कयूं था त इंशाल्लाह कराईंदा। बाक़ी हाणे हिन महिल पार्टी त अथॉरिटी कान्हे, हिन महिल पार्टी जॾहिं अथॉरिटी हुई तव्हां ॾिठो त 6 महीननि में बिल्कुलु दादू शहर सॼो क्लियर थी वियो। ऐं हाणे बि इंशाल्लाह उमेद आहे त जे अॻिते जे लाइ को बि पार्टी जो अॻुवान ऐं चेयरमैन थींदो त यकीनन मां तव्हांखे ॿुधायां थो त इहो दादू जी गंदगी सिर्फ़ु 2 महीननि जो खेल आहे, साफ़ थी वेंदी। इन खां वधीक ॿियो कोई इशू कोन्हे। जी नाज़रीन, तव्हां दादू शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हांखे दादू शहर जो विज़िट करायासीं त दादू शहर जा जेके मुख्य चौराहा, मुख्य जेके घिटियूं आहिनि जंहिंमें स्टेशन रोड आहे, बस स्टॉप आहे, ऐं मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था त हीउ दादू प्रेस क्लब आहे। चंद क़दमनि ते जेको आहे दादू म्यूनिसिपल जी ऑफिस आहे। उनजे बावजूदि बि जेको आहे हिते जेको गंदे नाले जो पाणी जेको आहे उहो हितां वेही रहियो आहे। न सिर्फ़ु हिते पर दादू शहर जा जेके मुख्य पाड़ा आहिनि जंहिंमें शाहणी पाड़ो आहे, मंगणार गली आहे, काठियाड़ी पाड़ो आहे, मच्छी मार्केट रोड आहे, पूरो शहर जेको आहे उहो गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। दादू जा शहरी जेके आहिनि उहो इहो मुतालबो करे रहिया आहिनि त जेकी दादू जी बजट आहे म्यूनिसिपल जे अंदरि उहा दादू शहर ते ख़र्च कई वञे ऐं दादू शहर खे जेको आहे साफ़ ऐं सुथरो रखियो वञे। कैमरामैन मंज़ूर चांडो सां गॾु राजा अल्ताफ़ अब्बासी, दादू इशू।